साईं जेको अवां ते हमलो थियो माण्हू चवनि था त राशिद साहब हुन ते पंहिंजो मौक़िफ़ छो नथो ॾे। मां नांग जे बिरड़नि में हथ विधाए, नांग जे बिरड़नि में हथ विझण खां पोइ चवां त नांग मूंखे ॾंगियो छो। हथ नांग जे बिरड़ में विधो आहे, पोइ चवां नांग मूंखे ॾंगियो छो। हथ त नांग जे बिरड़ में विधो अथमि। जिन मुंहिंजे बाबे खे हटायो उन्हनि सम्झो त जमयत ख़तम थी वेंदी, उन्हनि सम्झो त आवाज़ ख़तम थी वेंदो, तहरीक ख़तम थी वेंदी, मशन ख़तम थी वेंदो, जदोजहद ख़तम थी वेंदी। साईं अब्दुल क़यूम साहब मूंखे चयो हो, हे अला डॉक्टर ख़ालिद क़बर में नथो सुम्हे, हे जमयत सिंध में क़बर में थी सुम्हे। लेकिन उन्हनि माण्हुनि जी सोच ग़लति साबित थी। ऐं अल्लाह तबारक व तआला तव्हांजे दुआउनि सां, तव्हांजे महिनत सां, तव्हांजे हिन भाउ खां कमु वरितो। अॼु जमयत सिंध में बा में उफ़क़ ते आहे। त माण्हुनि खे तकलीफ़ त थींदी त इहा बा में उफ़क़ ते छो आहे। पोइ ॾिसंदा त हिन जो सिपा सालार केरु आहे, चरवाहो केरु आहे, इन रेवड़ खे हलाइण वारो केरु आहे। वरी रेवड़ खे जे चरवाहे खे धकण जी कोशिशि कंदा, पोइ मां उन्हनि जो पीछो कयां या पंहिंजो कमु कयां। कुते जो कमु भौंकण आहे ऐं फ़क़ीर जो पंहिंजो कमु, कुते जो पंहिंजो कमु। हुननि खे पंहिंजो कमु करणु ॾियो, मूंखे पंहिंजो कमु करणु ॾियो। बाक़ी उन्हनि जो जवाबु अमली जवाबु आहे, उनजो जवाबु वाज़े जवाबु आहे त असां पंहिंजी जदोजहद ऐं तहरीक छॾण जे लाइ तयारु न आहियूं। इन वाक़े खां पोइ बि मां वापसि घर कोन थियुसि। मां स्टेज ते वियुसि, पंहिंजी तक़रीर कई, पंहिंजे जमात जे पैगाम खे पहुचायो, उन्हनि सां अखियूं अखियुनि में मिलाए पोइ घर थियोसि। इंशा अल्लाह उनजो जवाबु उनखे ॾियणो पवंदो। बाक़ी वाक़ियो छो थियो, कीअं थियो, केरु हुया, किन कयो, इहा ज़िमेदारी मुंहिंजी न आहे, इहा ज़िमेदारी स्टेट जी आहे, इहा ज़िमेदारी हुकूमत जी आहे, इहा ज़िमेदारी पुलिस जी आहे। पुलिस ॿुधाए त उहे माण्हू केरु आहे, पुलिस ॿुधाए त उन्हनि माण्हुनि जो वाक़ियो छो कयो ऐं उनजा मुहरिकात कहिड़ा हुआ। बदकिस्मती सां पाकिस्तान में अॼु ॾींहं ते कंहिंखे इंसाफ़ नाहे मिलियो। ऐं सिंध जी हुकूमत खां, ज़रदारी साहब खां इंसाफ़ घुरण ॿ खां ॿीहर घुरण जे मुतारादिफ़। इन करे दुआ कंदा रहो, तव्हांजी दुआ मुंहिंजे लाइ वॾो हथियार आहे इंशाअल्लाह। मां हिन ते कोई तबसरो न कंदुसि। तुंदी ये बादे मुखालिफ से न घबराए औकाब, ये तो चलती है तुझे ऊंचा उड़ाने के लिए।